राणी ओ राणी जी मुंहिंजा राणा से बि तव्हां सियाणा हिकु अखि खां काणा। हाँ हाँ चरी है छा सॼे माण्हूअ खे काणो करे छॾियई ॿई अखियूं अलाह सां ॾिनियूं हुन ऐं तो देरि ई न कई मूंखे काणो करे छॾी छो? ओ असल में तुक तुक सां न पियो मिले न रदीफ़ ऐं काफ़ियो न पियो मिले इन जे करे वरी मां काणो ई लफ़्ज़ हणी छॾियो। अच्छा माना शाइरीअ जो भूत सुवार थी वियो आहे तुंहिंजे मथां बि शायदि। हा हा इहा जेका शाइरी आहे न मुंहिंजे मग़ज़ ते चढ़ी वई आहे। त पोइ तूं वटि माण्हुनि खे काणो कंदी हिकु त ॾंडे ठोक शाइर जेके अॼुकल्ह पैदा थिया आहिनि जिन खे शाइरीअ जे शीन जी बि ख़बर न आहे उहे बि शाइर थियो मोतबर लॻियो कलाम ठाहियो पिया था माण्हुनि खे ॾियनि। मां त ॿुधो आयो त ॻाइणनि खे चवनि था त मुंहिंजे नाले इहो कलाम लिख मां 5 रुपया ॾियां थो। ख़बरदार ख़बरदार जो शाइरनि ऐं फ़नकारनि खे कुझु चयो अथई। फनकार बेसुरा आहिनि न सुर अथनि न लय न सुर न गुर पोइ बि उनजे बावजूदि बि ॻाए ॻाए टिकटाक ते पाण खे रखियो मोतबर थी था चवनि था असां वॾा पॉपुलर आहियूं। अगरि उहो वीचारा बेसुरा आहिनि त उन्हनि में उन्हनि जो कहिड़ो ॾोह आहे ॿुधण वारा छो था उनखे ॿुधनि तूं छाजे लाइ ॿुधंदो आहे उन्हनि खे? हा मां छाजे लाइ ॿुधंदुसि उन्हनि खे मां त निशान ते ई थो कयां न त अहिड़नि ॾंडे ठोक शाइरनि ऐं ॾंडे ठोक ॻाइणनि खां माण्हू बचो त बहितर आहे। इन्हनि जे करे असली वीचारा जेके ॻाइणा आहिनि उहे परेशान लॻा सुता पिया आहिनि उन्हनि खे न को केरु घुराए थो न को छा। असुल ऐं नकुल में फ़र्क़ु हुजणु घुरिजे। राणी ॾिस मिसाल तूं असुल हुई जेकॾहिं न तूं हरू भरू मेकअप करे पाण खे नकुल करे पेश करी सुभाणे मींहुं वसाई चापुड़ लही पए ऐं तूं अंदरां जो निकिरी पई चवंदा पाठे जी ॾाइणा केॾी बेइज़ती ख़राब थी। न न हूअं मां मिसाल त ॾेई छॾींदो न कंहिंखे बि इहो मिसाल आहे। फज़ीलत वारा जेको मिसाल ॾींदो न पोइ तूं बि थोरो महिरबानी करे उन्हनि शाइरनि उन्हनि ॻाइणनि खे चओ त अॻिते फज़ीलत सां सुठी शाइरी कनि जे न त महिरबानी करे पंहिंजो पाण खे मोतबर न सम्झनि असली ॼाणनि जो हक़ थो मरे। मां छाजे लाइ उन्हनि खे चवां तव्हां जेके ॿुधण वारा आहियो तव्हां न ॿुधो उन्हनि खे। ॿुधण वारा थोरा आहिनि ॿुधा ॿुधण वारा आहिनि लखे किरोड़े उन्हनि ॾे मां हली वञी चवां न ॿुधो विड़ी पवनि त पोइ मूंखे केरु छॾाईंदो। हा इहा त ॻाल्हि आहे छा कजे उन्हनि खे शर्म ई कान्हे को। मतिलबु ॿिन्ही पासे ॾोह कंहिंजो थियो आख़िर इहो त ॿुधा न। ॾोह त ज़ाहिरी ॻाल्हि आहे शाइरनि जो ई थियो। शाइरनि जो ॾोह थियो न मां इन जे करे कहां थो तनज़ीम ठाहियूं हिकिड़ी असां पाण में गॾिजी करे। हा जीअं असां फन जी ऐं फनकारनि जी इज़त खे ईअं मथे खणी हलूं पर तॾहिं थींदो जॾहिं सॼा माण्हू ओरिजिनल अॻियां ईंदा ऐं फोटूका बि सभु पोइ ते हलिया वेंदा। बाक़ी जे तव्हां जहिड़नि माण्हुनि हुननि खे सपोर्ट कयो जीअं चिड़ी पई आहे न ख़बरदार उन्हनि खे न ॻाल्हाइजे अहिड़ी हरकत ख़तमु कयो ऐं सभिनी खे झलियो। इहो त मां जज़्बात में मड़ी चई वियमि पर वाक़ई बेकार शायरी त बेकार ई आहे न केॾी बेइज़ती महसूसु थींदी आहे कॾहिं कॾहिं अहिड़ी क़िस्म जी शाइरी अगरि अॻियां अची वेंदी आहे त ॿियो बेसुरा इहे फनकार हा न ऐं हो कलाम अॼुकल्ह जेके हलनि था इहे केॾी महिल कहिड़ो कलाम केॾी महिल कहिड़ो कलाम ॿुधण खां पोइ मां त ॿुटिजी वेंदो आहियां शर्म में पर ॻाइण खे बि नथो अचे शाइर खे बि शर्म नथो अचे दौर इहो आहे इन जे करे हले पियो। ख़ैर का ॻाल्हि न आहे तुंहिंजे मथां शाइरीअ जो वज़न वधी वियो आहे तोखे इहो कीअं रंग लॻो जो तूं शाइरी थी करीं। बसि तूं घर में न हूंदो आहे अकेली वेठी हूंदी आहे पोइ सोचियो हिकु दफ़ो त छा कयां कहिड़ी मसरूफ़ियत घर में हुजे। उन खां पोइ हिकिड़ो ख़ूबसूरत किताबु मुंहिंजे घर में पियो जॾहिं मां उहो पढ़णु शुरू कयो त असां ख़ुदि हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थी त छो न मां शाइरी लिखां। न पोइ असली को शेर बि लिखियो अथई या रुॻो हमरा काणा कंदी थी वती? न अञा त कोन लिखियो। को हिकिड़ो शेर बि न भला कंहिं भले शाइर जो को शेर यादि हुजे त भला हिकिड़ो ठोक त ख़बर पए। हिकु चवां ॿियो चई न सघां टियों चवण जे लाइ हाय हाय हाय। हिकु चवां ॿियो चई न सघां टियों चवण जे लाइ हाय हाय हाय। दिलि हीअणो तो ते आशिक़ा अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए जो दिलि दाउनि खां बसि करे। माशाअल्लाह माशाअल्लाह डबल एक्शन ब्राइट सर्फ ऐं साबुण में फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर। छा मतिलबु?